कराची में ख़बर ईंदा हालु त कराची में शादी जो घर मातम में तब्दील थी वियो। शादी का एक ॾींहुं अॻु उसामा जावेद नाले नौजवान के पंहिंजे दोस्त क़त्ल करे छॾियो। उसामा जो लाश गुज़िरियल ॾींहुं अवामी कॉलोनी कोरंगी मां मिलियो हो। पुलिस वालिद जी फरियाद ते क़त्ल जो केस दाख़िल करे वरितो। FIR में मक़तूल जे वालिद पुलिस के ॿुधायो त जुमे ते पुट खे वञण जे लाइ कुंवार जे घर वञणो हो। मक़तूल उसामा खे दोस्त तला इन खे वठण आयो हो। कुंवार जे घरां वापसि आयासीं त उसामा घर में मौजूद न हो। वालिद ॿुधायो त उसामा खे कॉल कई त नंबर बंद हो। बाद में पुलिस के पुट जो लाश मिलियो। अस्पताल में लाश ॾिठो त पुट जी सुञाणप कई। वालिद पुलिस के बयान में ॿुधायो त उसामा खे इन जो दोस्त तला कार में वठी वियो हो ऐं इन उसामा खे क़त्ल कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।